सिंध में काफ़ी पठाणनि जूं होटलूं आहिनि जिन ते केमिकल वारो खीरु इस्तेमालु थींदो आहे। छा सिर्फ़ु पठाणनि जे होटलनि ते केमिकल वारो खीरु इस्तेमालु थींदो आहे? छा सिंधियुनि जे होटलनि ते न थींदो हूंदो? ही चेक एंड बैलेंस गवर्नमेंट खे रखणु घुरिजे। हाणे जेसि ताईं केमिकल वारे खीर जो तालुक़ु आहे उन जूं असीं वीडिया ॾिठा आहियूं, जेको आहे सो तव्हां इंटरनेट ते वञो, काफ़ी वीडिया बि आहिनि, त उहो केमिकल वारो खीरु ठहंदो कोन्हे। हाणे इन खे सिंथेटिक मिल्क चइबो आहे। सिंथेटिक जो माना हिकिड़ो सबस्टेंस आहे जंहिंसां हर शइ जो नकुल ठाहे सघिजे थो। हाणे सिंथेटिक मिल्क जेको आहे सो उहो उन में जेको इस्तेमालु थींदो आहे, ग्लूकोस थींदो आहे, यूरिया थींदो आहे, हाइड्रोजन पर ऑक्साइड जेको आहे सो उन में इस्तेमालु थींदो आहे। उन सां गॾोगॾु मिल्क पाउडर आहे, ऐं सिंथेटिक चीज़ उन में इस्तेमालु थींदो आहे, सिंथेटिक कोया उन में इस्तेमालु थींदो आहे, रिफाइंड ऑयल उन में इस्तेमालु थींदो आहे। हाणे इन्हनि शयुनि खे तव्हां वञी गूगल कयो त उहो कहिड़नि कहिड़नि केमिकल ऐं कहिड़नि कहिड़नि जीतमार दवाउनि लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, जेके इंसानी सिहत लाइ इंतिहाई ख़तरनाक आहिनि। हाणे डॉक्टर बि सोशल मीडिया ते तंबी करे रहिया आहिनि त असां वटि जेके बि गुर्दनि जा मरीज़ अचनि था, जहिड़े जा मरीज़ अचनि था, उन्हनि जो अक्सरियत केमिकल वारे जेको खीरु आहे उन सां ठहियलु चांहि पी ईंदा आहिनि। हाणे इंडिया इन ते 2019 खां ई एक्शन खयो आहे। हाणे यानी 4-5 साल अॻु में हू मध्य प्रदेश में 2 भाइरनि खे गिरफ़्तार कयो जिन जो उमिरि 42 ऐं 40 साल हो। उन्हनि इहा ई केमिकल वारो खीरु जेको आहे सो ठाहे मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे विकिणो कयो। उहे लखपति थी विया, 2-3 करोड़ रुपयनि जो उन्हनि जूं फैक्ट्रियूं आहिनि, उन्हनि गाॾियूं बि वठी छॾियूं आहिनि, ज़मीनूं बि वठी छॾियूं आहिनि। पाकिस्तान में इन बारे में अलाए कॾहिं एक्शन खणंदा, पर जेसि ताईं सिंथेटिक मिल्क केमिकल वारे खीर जो तालुक़ु आहे उहो ऑफिशियली हाणे तव्हांजे दुकाननि ते विकिरो थींदो। 2024 में अहिड़ी ख़बर आई आहे। उन जो मक़सदु आहे हिकु त क्लाइमेट चेंज, जेको मौसमियाती जेके तब्दीलियूं आहिनि उन ते कंट्रोल करणु। ॿियो सिंथेटिक मिल्क जेको आहे सो घणो क़दुरु ॿारनि लाइ ठाहियो वेंदो, जेके औरतूं ब्रेस्ट फीडिंग न कंदा आहिनि, ॿारनि खे तन न पीआरींदा आहिनि, उन्हनि लाइ ठाहे वेंदो आहे। बहरहाल जेकॾहिं उन खे ठाहे वेंदो ऐं उन खे मार्केट में आंदो वेंदो त उन जो यकीनन चेक एंड बैलेंस रखियो वेंदो। ऑफिशियली शइ लाइ इदारा ठहियल आहिनि, जेसि ताईं इदारनि जो अप्रूवल न मिलंदो उहा शइ मार्केट में कोन ईंदी। बहरहाल जेसि ताईं इन केमिकल वारे खीर जो तालुक़ु आहे, ऐं पाकिस्तान जो तालुक़ु आहे, ऐं पुठिते पयल सिंध जो तालुक़ु आहे, त उते यकीनन हिकिड़ो 3rd क्लास शइ ईंदो जेका चाइना मां ईंदो। चाइना तव्हांखे ख़बर आहे हींअर कारोबार जी दुनिया में सर्वाइव करे रहियो आहे। जिते जिते चाइना जो जेको आहे सो कॉम्पिटिशन हुयो कारोबार में, उते ॿिया बि मुल्क उन सां कॉम्पिटिशन में अॻिते वधी रहिया आहिनि। ख़ासि करे इंडिया अॻिते वधी रहियो आहे, इंडिया चाइना खे रिप्लेस करे रहियो आहे। त अहिड़ी जेको आहे सो सिचुएशन में सिंध जिते करप्शन जाम आहे, जिते रिश्वत जाम आहे, उते त जेके बि इदारनि जा सरबराह आहिनि उहो त अखियूं बूटे इन शइ खे अलो कंदा, इजाज़त कंदा। हीअ तव्हांजो ज़िमेदारी आहे, हिकु त तव्हांजो मुल्की ज़िमेदारी आहे, ॿियो माशरती ज़िमेदारी आहे, ऐं हिकिड़ो फैमिली मेंबर जे या फैमिली सरबराह जी हैसियत सां तव्हांजो ज़िमेदारी आहे त इन शयुनि जे रोकथाम लाइ ख़ुदारा ॿियो त कुझु नथा करे सघो, पर सोशल मीडिया ते आवाज़ु उतारियो, पाण खे पंहिंजे बचनि खे जेको आहे सो बचायो। ईअं न त जो तव्हां वञी रोज़ी कयो, कुझु सेविंग कयो, ऐं अहिड़नि जेको आहे सो प्रोडक्ट्स जे करे, अहिड़नि केमिकल वारनि खीर जे करे जेको आहे सो तव्हां बीमार पओ, ऐं तव्हांजो सॼो सेविंग उन शइ में हली वञे, मेडिकल में हली वञे, थोरो एहतियात कयो।